अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरा धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हिंगोर जो सब खां पहिरीं शामिल कंदासीं वक़्त जूं हेडलाइंस। सिलेक्टेड खिलाफ व्हाइट हाउस न पर बिलावल हाउस साजिश कई। यह ॿाहिरीं साजिश न जमहूरी अमल हो। असां नाहेल ऐं सिलेक्टेड के आइनी तरीक़े सां घर भेड़ो कयो। असांजो मुतालबो आहे त इलेक्शन सुधारण खां पोइ चूंडूं करायूं वञनि। दुनिया खां ख़ैरात घुरण बदिरां वापार कंदासीं। पाणी जो मसइलो 91 वारे ठाह ते अमल कराइण सां ई हल थी सघे थो। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कराची में संदस इस्तक़बाल लाइ आयल कारकुननि खे खिताब। संदस चवण त आसिफ अली ज़रदारी जेल काटियो, उसूलन खां न हटियो। पाकिस्तान जी तारीख़ ॿुधाए थी त जॾहिं बि जियाला जमहूरियत जी जदोजहद, आइन जे तहफ़ुज़, अवाम जे हक़नि लाइ ऐं वक़्त जे आमिर ख़िलाफ़ मैदान में निकिरनि था त उहे कामयाब थियनि था। इमरान खान चयो मैदान ते जैली हो, इलेक्शन सां न सिलेक्शन सां इक़्तिदार में आयो हो। उन्हनि अदालत के भी टाइगर फोर्स बनाइण पिए चाहियो। माण्हुनि खे रोज़गार ॾियण बदिरां बेरोज़गार कयो। पाणी जी विर्छ वारो 1991 जो मुआहिदो तकरारी हो, पर उन ते बि अमल न पियो कयो वञे। सिंध जी ज़राइत तबाह थी वई, पर पीअण जो पाणी बि नथो मिले। ख़ैर ड्रिप इरिगेशन सिस्टम ते बि अचणो पवंदो। शहीद रानी की तस्वीर बिलावल है, जालिमों के दिल पे तेरा तीर बिलावल। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पढ़ी वज़ारत जो मनसब संभालण बाद पहिरियों भेरो सिंध जे राजधानी पहुची वियो। पार्टी चेयरमैन जी शानदार आजिया लाइ जियालन जो समुंड उथली पियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह पार्टी अॻवाननि वफ़ाक़ी तोड़े सूबाई वज़ीरनि ओल्ड टर्मिनल अंदर बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्तक़बाल कयो। पीपी चेयरमैन जे इस्तक़बाल लाइ मुख़्तलिफ़ शहरनि मां वॾे अंग में जियाला कराची हवाई अॾे ओल्ड टर्मिनल पहुता। बिलावल जो इस्तक़बाल जलसे में तब्दील थी वियो। पार्टी चेयरमैन जी आजिया जे इंतज़ामनि में शाइरा फैसल ऐं एयरपोर्ट जे भरपासे वारनि इलाइक़नि खे पार्टी झंडनि क़यादत जे तस्वीरनि वारनि बैनरनि सां सिंगारे वियो। मुख़्तलिफ़ हंधनि ते आजियाणे जूं कैंपूं क़ाइमु कयूं वयूं। जियाला कैंपनि ते दुहिलनि ऐं शरनायनि ते झुमरियूं खणंदा रहिया। जीए भुट्टो जीए बिलावल जे नारनि जी गूंज। टे साल गुज़रियल हुकूमत सिंध सां नाइंसाफ़ी कई। अॻूणी हुकूमत सिंध सरकार जा फंड रोकिया ऐं तरक़ियाती कम थियण न ॾिना। उन बावजूद पीपल्स पार्टी जे सिंध सरकार अवाम खे रिलीफ ॾियण ऐं तरक़ियाती कम कराइण में भरपूर कोशिश कई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो बिलावल भुट्टो ज़रदारी जे इस्तक़बाल लाइ आयल कारकुननि खे खिताब। संदसि चवण त सिंध सरकार अवाम जी ख़िदमतनि ते यकीन रखे थी। सिंध जे अवाम जूं बिलावल भुट्टो ज़रदारी मां वॾियूं उमेदूं आहिनि। नए दौर जी शुरूआत करे रहिया आहियूं। पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में ईंदड़ 1.5 सालनि में गुज़रियल 5 सालनि जो कमु करे ॾेखारींदासीं त जीअं पार्टी सुरखरू थी। सूबाई वज़ीर शर्जीला मेमन चयो आहे त सिंध जे जियाला कराची जी सरज़मीन ते पंहिंजी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी शानदार इस्तक़बाल लाइ जलसे गाह में मौजूद आहिनि। ओल्ड टर्मिनल अॼु हिकु भेरो ॿीहर 18 अक्टूबर 2007 वांगुरु लखें जियालनि जो समुंड निकितो। बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो ज़हीन तरीन परॾेही वज़ीर बणियो आहे, जेको सभिनी जी उमेद आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ग़रीब अवाम ऐं मज़दूरनि खे संदन जाइज़ हक़ ॾियारींदो। इमरान खान वींदे वींदे मुल्की मैशियत के वेंटिलेटर ते विझी वियो। इमरान खान चवे थो त हुन एस्टेब्लिशमेंट जा नंबर ब्लॉक करे छॾिया आहिनि, पर हुन जूं रड़ियूं ॿुधाइनि पियूं त एस्टेब्लिशमेंट इमरान खान जा नंबर ब्लॉक करे छॾिया आहिनि। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो गुजरात में जलसे खे खिताब। संदसि चवण त ही कूड़ो शख़्स समूरियूं हदूं पार करे वियो आहे। नवाज़ शरीफ़ चूंडनि खां डिॼण वारो न आहे। चूंडनि जो फ़ैसिलो लंडन में वेठल क़ाइदे ई करे सघे थो।
हुकूमत जो अवाम जे हक़ में वॾो फ़ैसिलो, पेट्रोल जा अघ न वधाइण जो ऐलान। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त पेट्रोलियम इस्मनि जूं क़ीमतूं वधाइण जो को इरादो न आहे। पेट्रोल जूं हाणोकियूं क़ीमतूं बरक़रार रहंदियूं। वज़ीर आज़म अवाम ते वधीक भार विझण खां रोके छॾियो आहे। महांगाई जो अदराक आहे, उहो अवाम ते वधीक भार न विधो। उहो अॼु IMF सां ॿीहर ॻाल्हियूं करण वञी रहियो आहे। सऊदी अरब सां मरकज़ी बैंक में वधीक डिपॉज़िट जी ॻाल्हि थी आहे। इमरान ख़ान बारूदी सुरंग विछाए वियो आहे। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीरांशाह में आपघाती बम हमलो, 3 ॿारड़ा ऐं पाक फ़ौज जा 3 जवान शहीद। ISPR जो चवणु आहे त मीरांशाह भरपासे हमले में लांस हवालदार ज़ुबैर क़ादिर, सिपाही उज़ैर ज़फ़र ऐं सिपाही क़ासिम महमूद शहादत माणी। 11 वरनि जो अहमद हसन, 8 वरनि जो एहसन ऐं 4 वरनि जी अनम बि हमले में शहीद थिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी आपघाती बम हमले जी मज़म्मत। सदस्य चवणु आहे त मासूम ॿारनि जा कातिल इस्लाम ऐं इंसानियत ॿिन्ही जा दुश्मन आहिनि। पाक फ़ौज जूं अज़ीम क़ुर्बानियूं सनम तारीख़ जो सुनहरी बाब आहे। वहशत ऐं दरंदगीअ जी ख़ात्मे ताईं सुख सां न वेंदासीं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां उत्तर वज़ीरिस्तान में आपघाती धमाके जी मज़म्मत। दहशतगर्दी जे वधंदड़ वाक़िअनि ते ॻणती जो ज़ार। आसिफ अली ज़रदारी फोर्सिस ते हमले में पाक फ़ौज जे जवाननि ऐं मासूम ॿारनि जी शहादत ते अफ़सोस ज़ाहिर करे चयो आहे त नेशनल एक्शन प्लान ते अमल करे दहशतगर्दी जे नर्सरियुनि खे तबाह करण डर आहे। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मीरांशाह में आपघाती बम हमले जी मज़म्मत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ गॾियल हुकूमत में शामिल इत्तेहादियुनि जो सुभाणे इजलास तलब करे वरितो। ज़रीर मौजूदु इजलास में मुल्क जी मौजूदा मुआशी सूरतहाल, IMF समेत ॿियनि मामलनि जो जाइज़ो वरितो वेंदो। फौरी आम चूंडनि ऐं निगरान हुकूमत जे मामले ते पिणु मुशावरत कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो शेख खलीफ़ा बिन ज़ैद अल नहयान जे लाॾाणे ते UAE जे नए चूंडियल सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान सां ताज़ियत। वज़ीर आज़म खलीफ़ा बिन ज़ैद अल नहयान जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो। सदस्य चवनि त पाकिस्तान ऐं गॾियल अरब इमारतुनि जा वेझा भाइराणा लाॻापा आहिनि। मरहूम खलीफ़ा बिन ज़ैद अल नहयान जी क़यादत में 2 तरफ़ा लाॻापा नई बुलंदियुनि ते पहुता। असांजो समूरो मलबो मौजूदा हुकूमत किरी पियो आहे। ही उन मलबे हेठां दॿिजी मरी वेंदा। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त हालतूं बदतर ख़राब, ॻणती जोगियूं ऐं गंभीर थींदियूं पियूं वञनि। उन्हनि खां हुकूमत संभालजे न पई। जॾहिं खां हीअ हुकूमत आई, उहे 30% महांगाई वधी आहे। गॾियल अरब इमारत, चीन ऐं सऊदी अरब मां हीअ हथे खाली मोटिया आहिनि। मौजूदा सूरतहाल में डॉलर हलंदड़ महीने 200 रुपयनि ताईं पहुची वेंदो। फंड ज़रिए 32,453 माण्हू हज जी सआदत हासिल करे सघंदा। हज लाइ मजमूई तौर 63,604 दरख़्वास्तूं मिलियूं। कामयाब उम्मीदवारनि खे SMS ज़रिए आगाह कयो वेंदो। मवासिलात वारे वफ़ाक़ी वज़ीर मौलाना असैद महमूद चयो आहे त गुज़िरियल साल कोरोना सबबि हज महदूद कयो वियो हो। हलंदड़ साल बि हज जी तयारियुनि लाइ घटि वक़्तु मिलियो आहे। कराची यूनिवर्सिटी आपघाती धमाके केस जी जांच में अॻभराई। पुलिस ख़ुदकश बमबार औरत जी मदद कंदड़ औरत जो खाको तैयार करे वरितो। औरत जी ॻोल्हा शुरू। पुलिस ज़रियनि मूजिबि ख़ुदकश बमबार जी मदद कंदड़ औरत जो खाको मुख़्तलिफ़ अखियुनि ॾिठनि शाहिदनि जे सहकार सां माहिरनि तैयार कयो आहे। गॾियल क़ौमनि पाकिस्तान के सोकेड़े सटियल मुल्कनि में शामिल करे छॾियो। ॾुकार सटियल मुल्कनि में अमरीका समेत ॿिया 22 मुल्क बि शामिल। गॾियल क़ौमनि जी जारी कयल रिपोर्ट ग्लोबल लैंड आउटलुक में पाकिस्तान उन्हनि 23 मुल्कनि में शामिल आहे जेके 2 वरनि खां सोकेड़े जे हंगामी सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि।
पिशावर में हथियारबंद फायरिंग करे सिख बिरादरी से वास्तो रखंदड़ 2 वापारियों के कत्ल करे छड़ियो। सरबंद वाले इलाके में नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंद सिख बिरादरी के वापारियों ते फायरिंग करे ॾिनी। फायरिंग में 2 सिख मारिजी विया। वाक़े बाद जवाबदार फरार। पुलिस इलाके में सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो। बड़े वजीर बिलावल भुट्टो ज़रदारी पिशावर में सिख बिरादरी के वापारियों के कत्ल जी मुज़म्मत। संदसि चवण आहे त मुल्क में कंहिंखे बि बैनल मज़हबी हमआहंगी ख़राब करण जी इजाज़त न ॾींदासीं। पीपल्स पार्टी समूरनि तबक़नि जी हक़ीक़ी ऐं नुमाइंदा जमायत आहे। सिख बिरादरी खे अकेलो न छॾियो वेंदो। जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। लकी गुलाम शाह जे साफ़ी परवेज़ सेठार जो 9 वरनि जो भाणे जो कराची जे मलीर वाले इलाके में कत्ल। शाकिर सेठार होटल में मानी वठण घरां निकितो त वापसि न मोटियो। लाइब्रेरी में शाकिर जो गलो कपियल मड़ हथ आयो। पुलिस एक शकी के गिरफ़्तार करे वरितो। बारडे जे कत्ल ख़िलाफ़ एहतजाज। क़ौमी शाइरा ब्लाक केतिरियूं गाड़ियूं बीह वयूं। मक़तूल नीगर जे वारसनि मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी कत्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। सुल्तानकोट भरसा चांडिया बिरादरी के 2 धुरन में संगावती मामले तां हलंदड़ खूनी तकरार जो जैकबाद में निबेरो। नीगर के कत्ल ऐं संगावती मामले जो धुरन मथां 30 लख रुपया दंड मुक़रर। धुरियूं खीरखंड थी वई। ऑस्ट्रेलिया जो नाले वारो लेजेंड क्रिकेटर एंड्रेव साइमंड्स कार हादसे में फोर्थ। एंड्रेव साइमंड्स टाउन टोल वाले इलाके में हादसो पेश आयो। एंड्रेव साइमंड्स के खानदान संदसि लाडाणी की तस्दीक करे छॾी। 36 वरनि जे एंड्रेव साइमंड्स 198 वनडे 26 टेस्ट ऐं 14 T20 इंटरनेशनल मैचिस में ऑस्ट्रेलिया की नुमाइंदगी कई। 2 भेरा वर्ल्ड चैंपियन स्क्वाड जो हिस्सो रहियो।